वसन ऐं वैसन ॾियारी ॾिसण लाइ। वसन ऐं वैसन ॾियारी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आयूं तोए तलाशूं कनि ढापियो न ढापनि पसण मंझां पिरीअ जे। अस्सलाम वालेकुम। रात सुख खणी पइती पर असां सिक ऐं उकीर में जाॻने खणी पइतासीं आवाज़नि जो साथ। अणवणंदड़ आवाज़ हवा जे लहरनि में सोशल मीडिया तां उॾारींदे अवां सजणनि जी ख़िदमत में प्रोग्राम सजणनि जी सार साण खणी मशीनी सहकारी साथी अला बचायो बुलाणे सां गॾु आऊं अवां जो मेज़बान सनाउल्ला शेराणी। बाख खां अॻु लाट ॿारे उंधाए राह खे मशल बणाइण लाइ अॻिजां अॼु बि साॻी सिक ऐं उकीर मां दुआऊं खणी त शाल जिते बि हुजो सुखिया हुजो। अंधेरनि सां बग़ावत तोड़े जो असां करे छॾी आहे पर असां रोशनाती झरोकनि में बि तमन्ना नाहे रखी। ऐं नई बखमली बिस्तर ते सुकून माण्हुनि जा ख़्वाब ॾिठा आहिनि। असां त हनाई हथनि ते चिटियल उमेदनि जा सुठा गुलाब टहक ॾींदड़ गुलाबनि जी हर मुखड़ी जहिड़ा जोबन हिकु ई आस सां सहरा बणाए छॾिया आहिनि त बाट जहिड़ी राति जो अंत ईंदो ऐं असांजी सिंध धरती अमन सुख शांती जो सिज ॾिसंदी ऐं असां त पाण संवारण जे उमिरि में बि पाण जलायो सिर्फ़ु उन करे आहे त असांजी सिंध जे हारे नारियुनि खे इंसाफ़ मिलंदो। आधी राति जो हथ जे साए ते ॾकी ॾकी पाणी वारींदड़ हारी जे तड़कंदड़ बुत जो अहसासु थींदो। निटण उस में हथनि ते फुला ठहंदड़ हीणनि हॾनि जे पगर जी मज़दूरी थक जे शुकारे खां अॻु मिलंदी। बनी ते फसल जे बुढ़े बुढ़े खे तके धरती खे सरसब्ज़ कंदड़ हारी जे हीणे हॾ खे मुनासिब मुआवज़ो मिलंदो। उहो बि हारी आहिनि जेके बंजर ज़मीन खे सरसब्ज़ बनाए देश खे सिंध जो नालो ॾियारीनि था। राति ॾींहुं हिकु करे पची पजरी सर्दी गर्मी सिर ते सही ख़ुदा जा दोस्त पोरियत फसलनि खे बचाए निपाए जॾहिं मार्केट आणनि था त माशाखोर माण्हू अधमुड़ी में वठी ॿीणो फ़ाइदो हासिलु कनि था। ऐं जो खेड़े सो खाए जो नारो खणी हणंदड़ पोरियत जे ॾील ॾुखनि में डबरो थियो वञे कर्ज़ उगाइण लाइ करवतूं बदिलाइनि अर्श जे तारनि मां चारा ॻोल्हे थो पर किथे बि आजबे जो किनारो नथो मिले। ऐं ॾींहुं ब ॾींहुं गहरे कुन में गर्क थींदो थो वञे। एक्सपोर्ट थींदड़ शयूं वाफ़र मिक़दार में हूंदे बि रियासत जिबरी तौरु इम्पोर्ट करे हारियुनि जी चेल चिॿी करियो छॾे विसाणियल चुल्ह खे तके तके नेठि उहे हारी ज़िंदगी जो अंत आणियो छॾनि पर कंहिंखे ज़रे पुर्दे जो रहम नथो पवे। इहा बि उमेद अजाई आहे त जाग जो जाग समुंड पार कराए आजबे जो घस ॻोल्हे थी ऐं रूह रोले थी। रुलंदड़ रूह मां उथंदड़ आहूं आवाज़ बणिजी दर दर दाहींदियूं रहनि थियूं ऐं असां उहो खारो पाणी अदब जे नाव में तव्हां मथां छमर करे बरसायूं था पर छा कजे अंदर में ॿरंदड़ औलाद जी बाफ़ ॿाहिरि निकिरण सवाइ रही नथी सघे ऐं असां सही नथा सघूं। अॼोके प्रोग्राम सजण जी सार खे प्यार पंहिंजाइप सिक ऐं उकीर मां ॿुधंदड़ सभिनी जा लख थोरा। चपनि ते रक़्स ऐं तरनम मंदर में सुरका बणिया लुड़कनि जी मौसम मंदर में सुरका सूर सवे पालियूं अखियूं आग में पवन अखियुनि में लुड़कनि जी रिमझिम अंदर में सुरका। आगादे प्रोग्राम ई तमामु घणनि महिरबानी जा कमेंट स्क्रीन ते मौजूदु आहिनि। शामिल प्रोग्राम कंदासीं उन्हनि दोस्तनि जा सनिया जिन्हनि सिक ऐं उकीर मां उमाणिया बाज़ारा सेवण मां असांजो प्रिय प्यारो दोस्त बहितरीनु उस्ताद साईं अज़ीज़ अला सिंधी जियो लिखी यादि कयो बेदकुर्ब साईं तव्हांजा तमामु बि असांखे यादि कयो। असद ख़ान लिसकाणी मलकाणी शरीफ़ जे मागनि मां असांखे यादि कयो। खादम हुसैन अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी असां लाइ वक़्तु करियो ऐं मलकाणी शरीफ़ जे मागनि मां रज़ाक दलवाणी लिखियो आहे त मूं जॾहिं बि ॾाढ जे ज़ुल्म खे ललकारियो धारियुनि खां वधीक पंहिंजा साम्हूं थिया आहिनि। रज़ाक भाउ इहा हक़ीक़त आहे त घर जे चोर खां सवाइ चोरी बि नाहे थींदी ऐं जॾहिं बि असां
को अज़म खणी बीठा आहियूं त सभ खां पहिरीं असांखे कमज़ोर करण जे लाइ असांजा पंहिंजा ई हूंदा आहिनि। इहो दस्तूर बणिजी चुको आहे त धारियुनि जे ख़िलाफ़ साज़िशूं करण खां अॻु उहे धारिया पंहिंजनि खे ख़रीद कंदा आहिनि। कंहिं ॾाहे चयो आहे त जॾहिं घर जो कुतो तव्हां ते भौंकणु शुरू थिए त तॾहिं पक ॼाणिजो त तव्हांजे उन कुते खे को ॿाहिरि जो माण्हू ठुकर ॾिए थो त इहा हक़ीक़त आहे। इन हक़ीक़त खां मुंहुं मोड़णु बग़ावत चइजी। वफ़ा फारूक अली चांडियो JR जान सभु दोस्तों के नाम तमाम उस्ताद बुखारी जो गज़ल चुन कयो। तुंहिंजे तक तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे, तुंहिंजे तक तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे, छो त हर तीर लॻो ठीकु गुथो को कोन्हे। इश्क जी आग कचारे खे बनायो आवी, जो हिते आ सो पको आ कचो को कोन्हे। सूंहं नींहं जी सभु कंहिंखे सुञाणप आ, एतिरो यार सफ़ा ठुक अंधो को कोन्हे। को ॿरे पियो को ॻरे पियो को भरे पियो आऊं, तुंहिंजे पाड़े में सॼी राति सुतो को कोन्हे। इश्क जे आंद न को बांद ॿधूं था उस्ताद, सूंहं जी ज़ात न का पात पतो को कोन्हे। ज़हीर भट्टी हाय लिखी यादि कयो बैदि कुर्ब सां तव्हांजा। आसद ख़ान लिस्काणी तव्हां लिखियो आहे त ज़मानो असांजी वफ़ा जा गीत पियो ॻाईंदो, न ज़मीर विकियो न कंध झुकियो। रजब अली चांडियो ज़बरदस्त में राणा लिखी यादि कयो। मलकाणी शरीफ़ जे मागनि मां बिलाल लॻारे सां यादि कयो। बिलाल शहराणी तव्हांजा कुर्ब तव्हां असां लाइ वक़्तु कढियो, तव्हांजी मुहबतूं असांजे लाइ एज़ाज़ जियां तव्हां बि असां यादि कयो। खादम हुसैन लाजवाब बदम लिखी यादि कयो। ज़हीर भट्टी गुलनि जो तोहफ़ो माणियो, मुहबत सां तव्हां गुलनि जहिड़ा माण्हू असांजे गुल पिया। एजाज़ अली पितावी तव्हां लिखियो अस्सलाम वालेकुम प्यारा। एजाज़ पितावी सलाम क़बूल पे सलाम खे वालेकुम सलाम प्यारा परीं, तव्हांजा सलाम असांजे अखियुनि ते ऐं तव्हां ॾे बि सलाम थी वञनि। तव्हां असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो, तव्हांजी मुहबतूं असां लाइ एज़ाज़ ॾियां। मंज़ूर समय जो सलाम साथियो शाल सुख पसो सदा मुहबतूं सां तव्हांजो अलाह तव्हांखे वाद रखे। तव्हां असां यादि कयो, तव्हां असां लाइ मुहबतूं वरितियूं ऐं टाइम करियो, तव्हांजा कुर्ब असांजे अखियुनि ते। यामीन कलोई ज़बरदस्त प्यारा लिखी यादि कयो बैदि कुर्ब सां तव्हांजा। खादम हुसैन पीरी जो शहर मीरपुर साकरो खां प्यारा मुहबतूं सां तव्हांजो, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो। ऐं असांजो पीरी प्यारो दोस्त गुलाम मोहम्मद लुटर तव्हां लिखियो आहे प्यारा सदा ख़ुशि हुजो। अॼु मूंसां गॾु उस्मान वसीम लुटर ॿुधनि पिया, मुहबतूं सां तव्हांजो, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो, तव्हां ॾे ख़ुदा पाक ख़ैरु करे। सुल्तान खान शाहणी बलोच कच्छ ॿुड़ी इंडिया मां तव्हां राजस्थान खां ॿुधो पिया बैदि कुर्ब सां तव्हांजा, तव्हांखे अलाह तव्हां आबाद रखे। ऐं ज़ेब लॻारे तव्हां लिखियो अस्सलाम वालेकुम प्यारा परीं, वालेकुम सलाम मुहबतूं ज़ेब साईं, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो, तव्हांजो मुहबतूं असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। लियाकत तव्हां लिखियो आहे नारू कलोई मुहबती माण्हू, मुहबतूं सां तव्हांजो, तव्हां बि असां यादि कयो। ज़ेब लॻारे खादम कलमती खे भलीकार बज़ में, खादम कलमती खे दिलि जे घरान सां भलीकार चऊं था। क़ुर्बान अली चांडियो ख़ूबसूरत ख़याल लिखी यादि कयो बैदि कुर्ब सां तव्हांजा। रोशनाबाद खां लौंग भील सां यादि कयो बैदि कुर्ब लौंग साईं, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो, तव्हांजा कुर्ब असांजे अखियुनि ते। ऐं पीरी प्यारो दोस्त बहितरीनु शाइर नई टई जो सन लेखक इक़रार जुणी जो सलाम प्यारा लिखी यादि कयो बैदि कुर्ब सां तव्हांजा, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो। ऐं लौंग चुअन जो ज़बरदस्त प्रोग्राम आहे बैदि कुर्ब सां तव्हांजा, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो। मलकाणी शरीफ़ जे मागनि मां समेला लॻारे सां यादि कयो बैदि कुर्ब समेला साईं, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो, तव्हांजो मुहबतूं असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। वफ़ा फारूक अली चांडियो लिखे थो नाचीज़ दिलावर रिंद जो ख़त, मुंहिंजा प्यारा वांदी जी हवा जे हल्कनि हल्कनि झूटनि सां गॾु राति जे थधड़े पैर में मां तोड़े हसरतनि भरियो हिकु अधूरो ख़त लिखी रहियो आहियां, जेको शाल तुंहिंजी महफ़िल में क़बूल पवे। प्यारा उमेद तूं मुंहिंजे मिट माइटनि दोस्तनि अज़ीज़नि सां ख़ुशि ऐं ठीकु ठाक हूंदे, तुंहिंजे चपनि ते मुर्कनि जा गुल टिणंदा हूंदा। उमेद तूं सिंधू जे मौजूं माणींदो हूंदे। घणो वक़्तु गुज़री वियो जो तुंहिंजो मैसेज या को ख़त न आहे पए थो, शायदि मां तोखां विसरी वियो आहियां। मां जेको तोसां एतिरी मुहबत कंदो आहियां, जेतिरी पखी वणनि सां कंदा आहिनि, जेतिरी माल झंग सां ऐं जेतिरी माउ पंहिंजे पुट सां, जेतिरी कवि किताबनि सां, जेतिरी अॼुकल्ह जा माण्हू पैसे सां कंदा आहिनि। पर शायदि उनखां बि मथे अॼु बि जॾहिं थर जे भुरियुनि भिटनि ते कारा बादल बरसी पवंदा आहिनि, जॾहिं धरती साओ वेस पाए सावण जे मदमस्त हवाउनि में रक़्सां हूंदी आहे, जॾहिं हर तरफ़ सावक ई सावक थींदी आहे, जॾहिं शाम जे प्यारे पहर में मोर का छेगरी ॿोले ॿोले झूमंदा आहिनि, जॾहिं चिटियुनि चांडोकियुनि में को झुनू चंग जी चुंगार में खोजी
समूरे आलम खां बेख़बर हूंदो आहे। जॾहिं बरसाति वसी उकामंदी आहे तॾहिं पंहिंजे ॻोठ जे भरवारी भिट ते ॻोठ जा छोकर गॾिजी मौसम जो मज़ो वठणु वेंदा आहिनि। जॾहिं अहिड़ा मंज़र मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ईंदा आहिनि तॾहिं मुंहिंजूं अखियूं सारी राति तुंहिंजे ओसीअड़ में ईअं ई भरंदियूं आहिनि जीअं का कुंवारी दरावड़ छोकिरी पंहिंजे रुठल महबूब सां मेलाप जो आस खणी मंदर में ॾिया ॿारींदी आहे। तॾहिं मुंहिंजूं अखियूं पंहिंजे ॻोठ जे रस्तनि में ईअं खुतल हूंदियूं आहिनि जीअं सारी राति मुड़ुसु घर खां बेख़बर थी अयाशूं कंदो आहे ऐं ज़ाल जूं अखियूं घर जी घिटी में खुतल हूंदियूं आहिनि। पंहिंजो ॻोठ जिन में 6 मस्जिदूं ऐं 2 नंढड़ा मंदर आहिनि। हा मुंहिंजा पिरीं उहो ई पंहिंजो ॻोठ, पंहिंजी वाही नंढड़ी बाज़ार जंहिंमें आधी राज चौकीदार जो वॼंदड़ ओपरियूं सीटूं मूंखे तुंहिंजी यादि ॾियारींदियूं आहिनि। यादि अथई उहे अप्रैल जूं थधिड़ियूं सुहानियूं रातियूं जिन्हनि में तुंहिंजी मुंहिंजी मोहबत कंहिं ड्रही ॼार जी जवान ॿूर जा बिल्कुलु जवानी जी शुरूआति जा ॾाका चढ़ी सामाई हुई। हा उन अप्रैल जी हिकु जोबन भरी राति जो तुंहिंजे मुंहिंजी कचहरी में हिकु चौकीदार जी सीटे रुकनो विधो हो। हा मुंहिंजा दिलरुबा दोस्त अॼु उन यादि जे सहारे मां ज़िंदगी जे ज़हर खे पंहिंजे अंदरि में उते रहियो आहियां। पर तूं जेको मुंहिंजे पिरी ते विसारे न ॼाण कंहिं ॼातल देस में वञी रहियो आहीं। तूं जेको पंहिंजे उन महबूब ॻोठ खे जंहिंमें मुनाफ़िक़त जा वॾा मनारा बि आहिनि त मोहबत जा महिलात बि आहिनि, जंहिंमें इंसानियत खां नफ़रत बि कई वेंदी आहे त मोहबत जा गीच ॻाए इंसान जो ॾेख बि ॾिनो वेंदो आहे। हा उहो ई पंहिंजे ॻोठ जिन जा माण्हू फ़िरक़नि जे फ़र्क़नि में फाथल आहिनि, जिन्हनि खे अक़ीदा खे विछड़ंदड़ बीमार जा घेरे विया आहिनि पर पोइ बि सदियुनि खां पंहिंजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी चीज झलियो जीअंदा अचनि पिया, जिन्हनि खे पंहिंजे रीतनि रस्मनि सां ॾाढो लगाव आहे। हा पहिरीं उहे ई साॻिया माण्हू जेके इंसाननि जे रूप में कारा नांग बि आहिनि त हंज वारी ॿोली ॿोले हर कंहिंजी दिलि में मोहींदा विझनि था। पर उहे ॻाल्हियूं तोसां करण बि अजायूं आहिनि छो त उन्हनि ॻाल्हियुनि जो पंहिंजो मोहबत सां को बि वास्तो न आहे। सदा शाल आबाद रही तूं जेको मुंहिंजी नंढड़ी दुनिया खे हमेशह लाइ वीरान करे वियो आहीं। हाणे उन दुनिया में कुझु बि न आहे बचो सवाइ तुंहिंजे कुझु यादनि जे, तूं जेको मुंहिंजो हूंदे बि मुंहिंजो न थी सघे। हा हाणे तनहा रातियुनि जे ऋण में भटकंदो रहंदो आहियां। मुंहिंजो हाणे को बि साथी न आहे रहियो सवाइ उन चंड जे जेको सारी राति मूंसां साथ निभाईंदो आहे। जॾहिं चंड बि बेवफ़ाई करे दूरि वञण जी कोशिशि कंदो आहे तॾहिं मुंहिंजे ज़हन ते उहे ई सिटूं तरी ईंदियूं आहिनि। तोसां अथम करणी मगर बात घणी आहे ऐं चंड अञा तरस पई राति घणी आहे। मां उहो ई तुंहिंजो पंहिंजो वणनि जे सुकल पननि जा विकिरी वियल नाचीज़ दिलावरिंद मलकानी शरीफ़ जे मागर मां गुलाम मुतबा खटी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा पिरबो लाल भील कहिड़ा हाल आहिनि? अदा ख़ुशि आहियो अला जा अहसान तव्हां सां यादि कयो। वफ़ा अली अकबर जुड़िया अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बस लाइ वक़्तु करियो। वफ़ा एजाज़ में पंगरियो टू निदो शहर खां वफ़ा एजाज़ में मुंहिंजा सलाम क़बूल पवनि। वालेकुम सलाम मुफ़्त सां तव्हांजा सलाम असांजे अखियुनि ते मलकानी शरीफ़ जे मौजूद शख़्सियत असांजो पहिरीं प्यारो दोस्त लुत्फ़ अली मलकानी ज़बरदस्त प्यारो अंदाज़ ऐं आवाज़ लिखी यादि कयो। बेद लुत्फ़ साईं तव्हांजा कुर्ब तव्हां बि असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजी मोहबतूं असां लाइ एज़ाज़ ॾियां। गुलाम मुतबा खटी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मोहबत सां तव्हांजो तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो। असां दौरान प्रोग्राम दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, जेके दोस्त साॻियो मवाद बार बार मोकिलीनि था त इन जे लाइ मोकिलींदा आहिनि त मथां असांखां मवाद विसरी वियो हुजे या असां नज़रअंदाज़ करियूं पिया। न मुंहिंजा प्यारा, तव्हांजो मवाद असां वटि अमानती तौरु मौजूदु आहे। असां हिकु हिकु करे शामिलु करण जी जुस्तजू में आहियूं। तव्हां हिकु दफ़ो ई मवाद मोकिलियो, असांजे स्क्रीन ते मौजूदु हूंदो त यकीनन असां शामिलु कंदासीं। मलकानी शरीफ़ जे मागर मां ज़ेब लॻारी जी चूंड मां ॼाणा थो तूं धारियां मूंखे सिंध जियां तूं प्यारियां। मां ॼाणा थो तूं धारियां मूंखे सिंध जियां तूं प्यारियां। तुंहिंजी ज़ात जुदा हर बात जुदा जज़्बात जुदा फ़िक्रात जुदा। तुंहिंजी विख विख ते सजदो कयां अॼु मूंखां पुछी थी परदो कयां। तुंहिंजी मासूम जी साख खणा तुंहिंजे ॻरड़नि तां मां बाख खणा। तुंहिंजे ॻरड़नि तां मां बाख खणा। मुंहिंजे मन में ॾाढी ऊंधा आहे ऐं दिलि जो सहन अंधारो आहे। मूंखे पक न हुई इम्कान हुयो जीअं जल्दी थी क़ुरान वियो। छो हाणे तो कॉलेज छॾियो मां सम्झां थो त निकिरण बि छॾियो ऐं सुबुह जो साॻी रस्ते तां गुज़रण बि छॾियो मुरकण बि छॾियो। ॾस हाणे तोसां कीअं मिलां
किथे बीहां तोखे कीअं ॾिसां। ॾस हाणे तोसां कीअं मिलां, किथे बीहां तोखे कीअं ॾिसां। खत तोहफ़ा गिफ्टूं कीअं ॾियां, ऐं दिलि खे वहम वकोड़े विया जीअं ॻोठ खे फ़ौजी घेरे विया। हिते नज़रनि जो आहे कर्फ्यू लॻल, हर राह रुकियल, घटि घेड़ जलियल, तुंहिंजो घर बि ॾिठल, रस्तो बि ॾिठल। तुंहिंजो घर बि ॾिठल, रस्तो बि ॾिठल, पर ज़ालिम पापी रस्मनि जा हर पासे आहिनि नांग लिकल। अॻ में तोखां वीचार वठां थो, वेंदे वेंदे वापसि थियां, ऐं दिलि में थो वीचार कयां। मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, छो हाणे नथी कॉलेज वञी, छो सर्तियुनि खां थी दूर रहीं। छो हाणे नथी कॉलेज वञी, छो सर्तियुनि खां थी दूर रहीं। परसार त थी, हल थोरो हल, मुंहिंजे रूह जी राह तां थोरो हल। मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, पंहिंजे पर्स खे खोले ॾिस, ऐं मुंहिंजे दिलि खे बि खोले ॾिस। पंहिंजे पर्स खे खोले ॾिस, मुंहिंजे दिलि खे बि खोले ॾिस। जा हाणे तो वटि अमानत आहे, मुंहिंजे प्यार जी तोखे पारत आहे। मूंखे अॻ में एॾी ॼाण न हुई, तूं मूंखां वेंदे ईअं खसे जीअं हक़ समूरा धरतीअ जा, जीअं दहशतगर्द कराचीअ जा। ता सिंध सॼी खां धार घुरनि, हे रिश्तनि जा रखवाल सभई, ता तोखे मूंखां ईअं छिननि। तूं मूंखां पंहिंजा ख़त त वठि, जंहिं ते तुंहिंजो नाव न आहे, ॼण मूं वटि मुंहिंजो हाउ न आहे। हिन प्यार जे दुश्मन दुनिया में सभु आदिल थिया, इंसाफ़ न थियो, हिकु प्यार जो ॾोह बि माफ़ न थियो। ऐं तोखे मूंखां धार कयो, ॼण टारीअ मां कंहिं गुल छिनियो। पर तोसां जेको रिश्तो आहे, तूं मुंहिंजी आं, तूं मुंहिंजी आं, तूं मूंखां दूर न थियणी आहे। मां ॼाणां थो तूं धारी आं, पर मूंखे सिंध जी आं, तूं प्यारी आं। मलकानी शरीफ़ जे मागन मां शायदि शेरानी ज़बरदस्त प्रोग्राम लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा, तमामु असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो। तव्हांजी मोहबतूं असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। प्रेम प्यारा दोस्त इनायत अली मेरी असां यादि कयो। बेद कुर्ब इनायत साईं, तव्हांजा कुर्बत असांजी अखियुनि ते, तव्हां बि असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजी मोहबतूं असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। मलकानी शरीफ़ जे मागन मां बिलावल शेरानी जी चूंड। तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयसि, तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयसि। जॾहिं शाम जो जाम ख़ाली न हो, राति रिमझिम हुई, तुंहिंजे साहुनि जे झीणनि सुरनि सां सुतल, मुंहिंजे बिस्तर ते मुनकर नकीर मौसम हुई। तुंहिंजे कजलियुनि अखियुनि जे किनारनि मथे मुंहिंजे चपड़नि जी ॿेड़ी लॻे ई लॻे। हा उन खां अॻे मां हलियो छो वयसि, सच पुछी ओ पिरी, दिलि बचायो घणो। का घड़ी तुंहिंजे वारनि जे कारनि घिटान मंझां वास वठंदो रहां। ॿिनि घड़ियुनि लाइ सही तुंहिंजे आगोश जी सांवरी शाम में कंहिं रूपोश प्यासे मुसाफ़िर जियां मां पनाह वठां। खन पल ई सही थक थोरो भञा, दिलि त चाहियो घणो। तुंहिंजे नेणनि जो निर्मल ई चांडो क्यूं, सदा मस्त नींडूं नियापा खणी, रूह जे ऋण मथां ईअं रखसां रहनि। दिलि त चाहियो घणो, तुंहिंजे ॿाहुनि जूं कचड़ियूं ऐं कोमल वलियूं, सूं सुराण जा 100 संदेसा खणी, मुंहिंजे तन तां सदा ईअं विखरियल रहनि। हा मगर छा कजे, हा मगर छा कजे, तुंहिंजे काकुल जो क़ैदी थियण खां अॻे क़ैद खाननि में काई कशिश हुई पिरी, जेका वई छिके। दिलि त माणनि घुरियूं, तुंहिंजो सभु दिलि भरियूं। हा मगर छा कजे, हा मगर छा कजे, धार जे दर्द खे पंहिंजे लज़त हुई, जेका वई छिके। तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयसि, तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयसि। अलाए कहिड़े मां खां वफ़ा अली अकबर जुणे जो तव्हां लिखियो आहे, तुंहिंजे डिघनि वारनि में मुंहिंजा कई सपना दफ़न थियल आहिनि। तूं औरत आहीं जंहिंसां मां इश्क बि इबादत सम्झी कंदो आहियां। वलीमत सांद अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी यादि कयो। वालेकुम सलाम वलीमत साईं, तमामु असां लाइ वक़्तु कढियो। ॻोठ इनायत मेरी खां ॻोठ हाजी रोस्तम मेरे साईं यादि कयो। तव्हांजा कुर्ब रज़ाक दलन तां लिखियो। सनालाबाद साम्हूं वारा घाव भरिजी वेंदा आहिनि, पर पुठियां वारा घाव कॾहिं बि न भरिबा। बिल्कुलु साईं हक़ीक़त आहे, साम्हूं वारा घाव बिल्कुलु
भरिजी वञनि था, पर मुनाफ़िक़नि जूं ॻाल्हियूं उन्हनि जा अंदर में साड़ उहे कॾहिं बि इंसान खे सुधरण नथा ॾियनि। पहिरीं प्यारो दोस्त अशफाक़ अहमद हिंगोर जो लिखे थो, हा पहिरीं नए सुबुह जहिड़ो सच इहो बि तुंहिंजी यादि जूं कुंजूं अॼु बि दिलि जे लाड़ ते लहनि थियूं ऐं सार जा सनिया अर्पनि थियूं। अॼु बि तुई यादि आई जीअं विदेश में परणायल नारी खे वतन जा वण यादि हूंदा आहिनि, जीअं मासूम बालक में माउ जी थन जा भरियल चस्का यादि हूंदा आहिनि। अॼु बि जॾहिं सुरमई शाम जा हनाई रंग धरती ते निछावर थियनि था त तुंहिंजी यादि जो सागर जो वीरूं मन खे हेकल व्याकल कनि थियूं। तॾहिं अखियुनि जे आकाश मां लुड़कनि जा मुदाए था मींहुं गरड़नि जे ॻोठ खे महाबोर जा लपेटे छॾीनि था। अॼु बि हवाउनि जे आधार तोॾां फ्लाइंग किस मोकिलींदो आहियां, पर इहा फ्लाइंग किस वेरी वाचुड़नि जे वर चढ़ी वेंदी आहे, छो त वेरी वक़्त जे वांदनि हमेशह मोहबत जा मार्ग उजाड़िया आहिनि, मोहबत जे जिस्म में खंजर हया आहिनि। तूं मुंहिंजे मन जी संभारा आहीं जंहिंजे बिना मुंहिंजो वजूदु बेमाना आहे। तुंहिंजी जुदाई जे जाग मुंहिंजे नेणनि खां निंड खसे वरिती आहे, मुंहिंजे नेण ओजागनि सां परणिजी विया आहिनि। ओजागनि जा पंध कंदे पिपर जे पन जा छणियो आहियां, ज़िंदगी जे चौराहे ते लावारस मुसाफ़िर जा भटकियो आहियां। मुसलसिल ओजागनि जे करे अखियूं रताणियूं बणिजी वियूं आहिनि, जिन अखियुनि खे ई वांदो समाज मयकशी में मुस्तगर्द अखियूं कोठींदो आहे। मूं त बसि तुंहिंजे विछोड़े जी विराग में थुअर जहिड़ी मुसाफ़िरी भोगी आहे। ओजागनि सां लाऊं लहंदड़ ई वजूद भोरा भोरा थियल आईने जा भरियो आहे। अॼु बि जॾहिं माज़ी जूं यादूं ज़हन जे कैनवास ते तरी अचनि थियूं त पंहिंजे पाण खे किन खंडराहतनि में विञायल महसूसु कंदो आहियां। हू तुंहिंजो वसकार ऐं वेल में थधड़ी रेट ते मिलण वक़्तु तुंहिंजा टहिक अॼु बि ज़हन जे आइडियो लाइब्रेरी में महफ़ूज़ आहिनि, ऐं तुंहिंजे चूड़ियुनि जा टुटल टुकड़ा अॼु बि दिलि जे शिल्प में कोता सां रखियल आहिनि। पर हा, जॾहिं हू तुंहिंजा कयल कोल करार उहे यादि अचनि था त जीअ खे झुबी ॾेई वेंदा आहिनि। हुननि अज़ियत सां रूह रतो छाण थिए थो, मन जो माग मकली थी पवे थो, दिलि जी दुनिया बंभोर जे फटल भड़नि जा बणिजी वेंदी आहे। हा, पर वरी बि तुंहिंजे विशाल प्यार ऐं टहिकनि जी मौसीक़ी उन अज़ियत मां कढे छॾे थी। तुंहिंजी जुदाई जे जाग एतिरो जलायो आहे जो हाणे चंड जी चांडाण बि सिज जी तपिश जा साड़े थी। सॼो शरीर सिगरेट जा दुखंदड़ महसूसु कंदो आहियां, तो बिन मुंहिंजे जीवन ॼण मोहन दड़े जा खंडर थी वियो आहे। हाणे समूरियूं रंगीन मौसमूं बेरंग लॻनि थियूं, तो बिना तुंहिंजी दीद पसण बिना, तुंहिंजे हथ जे छांव बिना, तुंहिंजे हथनि सां पोखियल तुंहिंजे घर अङण में रोइड़े बि हाणे रता गुल झलण छॾे ॾिना आहिनि। मुंहिंजी संवारा तुंहिंजे यादनि जी चीच जे झले जीवन जा जीव झोरींदड़ पल गुज़ारियां पियो, ऐं उमास रातियुनि में सुर केॾारे जी चीच झले तना पल गुज़ारिया आहिनि। महिरबानी प्यारा, पहिरीं तव्हां बहितरीनु नसर मोकिलियो। नज़ीर लगारी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो, बेद गुरबत में तव्हांजा तमामु असां लाइ वक़्तु कढियो। ऐं असांजो मौजूदु उस्तादु साईं अब्दुल रशीद कंबो लिखे थो, मशहूरु चवणी आहे त सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे, ॿुॾंदी न आहे। पर तंहिं हूंदे बि घणियूं सचायूं फ़क़ति उन करे नाकाम थी वियूं जो उन्हनि माण्हुनि वटि ताक़त न हुई, ऐं घणा कूड़ उन लाइ कामयाबु थी विया जो उन्हनि खे ताक़त जो सहारो हो। पंहिंजी सचाई खे सचो साबित करण लाइ दलील सां गॾु ताक़त जो हुअण बि ज़रूरी आहे। हम करें बात दलीलों से तो रद्द होती है, उनके होंठों की खामोशी भी संद होती है। इनायतला कपरे अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो, बेद गुरबत में तव्हांजा अयाज़ लतीफ़ उनड़ थरपार कर मिठी खां यादि लतीफ़ उनड़ अली हसन उनड़ अस्सलाम वालेकुम प्यारा, छा हाल आहिनि? वालेकुम सलाम, अल्लाह असांजा अहसान, तव्हां बि असांजी यादि कयो, तव्हांजा कुर्ब। ऐं मलकाणी शहर जे मागनि मां गुलाम मुर्तबा खटी लिखे थो, बाग़ी अर्श जो गज़ल, नींहं में निरड़ जा सजदा न थिया, दिलि जा सजदा थिया, छा छा न थिया। नींहं में निरड़ जा सजदा न थिया, दिलि जा सजदा थिया, त छा छा न थिया। हिक ॿिए खे ॾिनीसीं ज़िंदगी, लोक चाहियो घणो वे छा न थिया। जॻ हिसाबनि में मूं आंदो सदा, यार दिलदार सां लेखा न थिया। जॻ हिसाबनि में मूं आंदो सदा, यार दिलदार सां लेखा न थिया। हो बुलंद खां बुलंद आहे रहियो, बसि ॿियनि जा कॾहिं दर्जा न थिया। इश्क बाग़ी गुलाम मुजतबा खटी जारी आ रखियो, कॾहिं इश्क सां सौदा न थिया।
गुलशाद अली, गुलजार अली, मेहरी, गफूर, महरी, नवाज जान बलो तव्हां सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां में प्यार बि सने कंदे सुभान महर सलाम ज़ाले खे यादि कयो। ऐं सनवर अहमद अस्सलाम वालेकुम, अब्दुल रज़ाक, रहीम ॾिनू लंजो, सनवर लगारी, अब्दुल कदीर लगारी, वरियाम लंजो, अनायतला लंजो, कुर्बान लंजो ऐं फौजिया मारवाड़ी ज़बरदस्त साईं फौजिया जी कोशिशि कंदासीं बिल्कुलु शामिलु करण जी। तव्हांजा कुर्ब सां यादि कयो। ऐं सुभान महर तव्हां लिखियो आहे त झुड़फुड़ मथे मारीअ चित चिहा चुलड़ चिक, अंदरि त उञ मरे साह उन जी सिक, पिहूं शाल पिहूं भरे तियां ॾेई तिक, वर परियांसी पक ॿिया भाण भिरियाई घोरिया। मारन मथां जित बरसाति वसी आहे तित गाह गप ऐं चिक आहे, मुंहिंजो कलब उन्हनि जी प्यास में मरे थो, मुंहिंजी जान उन्हनि जे सिक में जजी ऐं झुरे थी। शाल उतां वटियूं भरे गीतूं ॾेई पियूं, पिरी सां हिकु सुर्के बि नेमत ॿिया प्याला ई घुरिया। सुभाणे महिर घणे तइदाद में प्यार मोकिलना तव्हांजा कुर्ब, तव्हां थर खां सां यादि कयो। तव्हांजा कुर्ब असांजा वॾो एज़ाज़ आहिनि। ऐं मलकानी शरीफ़ जे मागर मां बिलाल शेराणी, अब्दुल मजीद शेराणी असांखे अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। ज़ेब लगारे लाजवाब बज़म प्यारा लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं मलकानी शरीफ़ जे मागर मां ख़ालिद लगारे साईं यादि कयो। बेद कुर्ब साईं ख़ालिद तव्हां असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजी मोहबत असां लाइ एज़ाज़ आहे। सनवर लगारे घणे तइदाद में प्यार मोकिलिया। अब्दुल कदीर लगारे सां गॾु सुभाणे महिर घणे तइदाद में प्यार मोकिलिया। DH जान समूह बल असांजी टंडे जान नगरी में ॿुधो। बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां लाइ वक़्तु करियो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो कंपेयर नवाज़ चांडियो ज़बरदस्त प्रोग्राम लिखी यादि कयो। बेद कुर्ब नवाज़ साईं तमामु असांखे यादि कयो। ऐं गुलशाद अली वाह ज़बरदस्त लिखी यादि कयो। म्यांदाद लाजवाब लिखी यादि कयो। राजा हीर सिंह लाजवाब प्यारा प्रोग्राम लिखी शामिलु थियो। मुफ़्त सां तव्हांजो तमामु असांखे यादि कयो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अली असर मरी बि साईं न आयो सारियो। तव्हांजा बि कुर्ब तव्हां असां लाइ वक़्तु करियो। मलकानी शरीफ़ जे मागर मां अब्दुल कयूम मलकानी पहिरीं प्यारो दोस्त पहिरीं तमामु असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजी मोहबत असां लाइ एज़ाज़ आहे। अनवर कात्यार बाबा ज़बरदस्त लाजवाब तमामु बहितरीनु प्रोग्राम लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं तमामु असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। नवीद अली चांडियो अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं AB दलवाणी वाह लिखी यादि कयो। मुफ़्त सां तव्हांजो गुलाम मुस्तफ़ा केसराणी असांजे पहिरीं प्यारे दोस्त अयाद बलोच केसराणी जो भाउ सलाम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम। ऐं अयाद बलोच केसराणी खे असांजे तरफ़ां सलाम ॾिजो। तव्हांजा कुर्ब तव्हां असां लाइ वक़्तु करियो, असांखे यादि कयो। सजाद हयात पिता बि हेलो जानी लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां यादि कयो। ऐं कड़ियो गमर खां अली हसन महरी तव्हां लिखियो आहे। जुड़ाली मौसम जो सभई मुस्कुराहटूं, ककरनि जे छांवरनि जे अहसासनि जे नाव, मींहुं कड़ियुनि जहिड़नि महबूबनि खे रंज रुसाम मुबारक, पाण जो उॾामदड़ वजूदु वरी कंहिं छुड़वाग हवाउनि जे हवाले। मुफ़्त साईं तव्हांजो तव्हां असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजा कुर्ब मोहम्मद अली लगारी हाय लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तव्हां घणे तइदाद में स्टिकर मोकिलिया आहिनि। स्टिकर मोकिलण खां पासो कयो। तव्हां हिकिड़ो ई मैसेज करे छॾियो, यकीनन तव्हांजे प्रोग्राम में शामिलु थींदो। ऐं थोरो इंतज़ारु कयो, जीअं असां दोस्तनि जा आयल तवील नज़म नसर लिख त पढ़ी तव्हांखे ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कंदासीं। घणी तइदाद में स्टिकर मोकिलण खां बहितर आहे त तव्हां हिकु ई कमेंट कयो, हुन में को सुठो मवादु लिखो। मलकानी शरीफ़ मागर मां इफ़्तिकार लगारे सलाम लिखी यादि कयो। ऐं ज़ेब लगारे तव्हां लिखियो अली हसन महरी खे भलीकार बज़म में। बिल्कुलु साईं तव्हांजी खिकार भलीकार अली हसन महरी जे दोस्त पुॼी चुकी। मलकानी शरीफ़ जे मागर मां सनाला लगारे सां यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजा तमामु असां लाइ वक़्तु करियो। ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त मसू बोज़दार खां बरकत बोज़दार तव्हां लिखियो आहे। छॾिणो हुअसि छॾे हलियो वएं, मां हुनजो हुयसि उहो मुंहिंजो थोरो ई हो। बरकत बोज़दार साईं घणे वक़्त खां पोइ वरी प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ असां तव्हांजा दिली थोराइता प्रोग्राम कयोसीं ऐं तव्हां पहुता लख थोरा साईं। तो हाण ॿुधो लख थोरा, मुर्ख साण ॿुधो लख थोरा, वॾा ख़ुशि नसीब सॾिजूं था पहिरीं, पहिरीं जे पाण ॿुधो त लख थोरा। विस्तार जे पर विस्तार जे लॻी जावे उन दिल खे, लॻी जावे उन दिल खे, विस्तार जे पर विस्तार जे भला ॿुधायो तेरे अवां खे। विस्तार जे पर विस्तार जे भला ॿुधायो तेरे अवां खे। विस्तार जे पर विस्तार जे
जा इहो तो मुंह में भी दम नाही। सही सगामा तीर नेणन जा इहो तो मुंह में भी दम नाही। अची वञन जे सजण गुसामा, अची वञन जे सजण गुसामा, निहार जे पर निहार जे भला ॿुधायो केरे अव्हां खे विसार जे पर विसार जे भला ॿुधायो केरे अव्हां खे विसार जे पर विसार जे। धरती सां ऐं दिलबरियूं खणी जो कुल्हे ते हथ रखी दिलासो नथा ॾेई सघूं, पर सिंधू जे बुखायल ॿार जे अखियुनि मां किरंदड़ लुड़कनि जो कसम आहे त हुननि जे दर्दनि खे दिलि में सांडे ॻाए वॼाए दर दर पहचान जी जुस्तजू कई आहे। असां कुंवारे हथनि ते चिटल मेंदी जी महक जहिड़ो जीवन उन पीड़ाउनि में पचंदे हथनि ते फुलनि जा बणिजी पिया आहियूं। असां ॾाढ जिबर बेहयाई जो बोझ सही तोड़े जो थकी पिया आहियूं, पर अञा बि अखियुनि जे कटोरनि सां इहा उमेद लुड़कनि सां गॾु किरे थी त नेठि सुबुह सोजरो थींदो ऐं बाख फुटी वियल अमन जो तरानो गूंजंदो धरती सुख जो सिज ॾिसंदी। उन आस खे बरक़रार रखंदे वाका कंदे विकिरूं पिया आवाज़ हवाउनि में। अञा आवाज़ सफ़र में आऊं तव्हां सां गॾु सनावला शेराणी ऐं बाख साख सां चवां थो सुख जो सिज उभरणो आहे। ऐं बाख साख सां चवां थो सुख जो सिज उभरणो आहे। ही कोट ग़ुलामी जो ऐं तोक ॻिचीअ जो नेठि त कॾहिं भरणो आहे।
भलेकार चवंदासीं बज़म में उन्हनि साथियुनि खे जिन्हनि हाणे हाणे आवाज़ सफ़र में असांखे यादि कंदे मोहबतूं माणींदे मैसेज कया आहिनि, कमेंट कया आहिनि। उन्हनि सभिनी दोस्तनि खे शामिल बज़म करण जे लाइ असां विख वधाईंदासीं अॻिते उन्हनि दोस्तनि जे कमेंटनि तरफ़ जेके असांखे इलाही सारे सिक ऐं उकीर मां मोकिलिया आहिनि। मलकानी शरीफ़ मागन मां बिलाल शिराणी लिखे थो त वे केॾां थो वञी, ही राति हाणे आ ठरी, पोइ वरनि या न वरनि, ही वक़्त जा कांटा वरी, हू नदी जे पेट में ॾिस चंड जो लेटी पवणु, पाण बि घारे छॾियूं का घड़ी फ़ुर्सत भरी, पोइ वरनि या न वरनि, ही वक़्त जा कांटा वरी। इरफान अहमद लगारी मलकानी शरीफ़ मागन मां साईं यादि कयो। बिलाल लगारी घणे तइदाद में प्यार मोकिलण असांजे बेतुरायता अलबहार बुगटी तव्हांजो मोहबतूं अली बहार या अलबहार मोहबतूं साईं तव्हांजो। तव्हां जेकर पंहिंजो नालो सिंधी में लिखो आहे त बहितर थी आहे। फयाज़ ख़ासि के लिए तव्हां लिखियो अदा कहिड़ा हाल आहिनि, रूपा माड़ी या नगरी मां यादि कयूं पिया, अदा अला असांजा अहसान आहिनि। मोहबतुनि जो तव्हां असां यादि कयो, असां लाइ वक़्तु कढियो, तव्हांजो मोहबतूं असां लाइ एज़ाज़ जा करियो। गंवर खां पहिरीं प्यार दो अली हसन मेरे लिखियो, पिरी जो शहर चांडोकी, निसोरो कहर चांडोकी, जुदा थी शख़्स हिकिड़ो हो, करे वियो ज़हर चांडोकी, ज़माने खां सुता न आहियूं, अखियुनि में गहर चांडोकी, पिरी जो शहर चांडोकी, निसोरो कहर चांडोकी। महिरबानी अलाह जुड़ियो साईं यादि कयो। बदीन शर्मा मोहबतूं साईं तव्हां अस्सलाम वालेकुम सदा जो साथी लिखी यादि कयो। अलाह तव्हांखे बाबाद रखे। तव्हांजो मोहबतूं पहिरियों भेरो प्रोग्राम में अचण ते असां दिलि जे गहराइनि सां भलीकार चवंदा। तव्हांजा कुर्ब जो असां साईं यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो ऐं गफ़ूर मेहरी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हांजा हाणे मैं प्यार बि स्नेह कंदे महिरबानी अलाह जुड़िया मोहबतूं साईं तव्हांजो। तव्हां लिखियो आहे अॼु तुंहिंजो भला ख़ैरु करे, हमरा ॿई ॻोल्हे हथु कया आहिनि। मोहबतूं साईं तव्हांजो हाणे मैं प्यार बि स्नेह कंदे तव्हां साईं यादि कयो, तव्हांजो मोहबतूं असां लाइ एज़ाज़ जा ॻोठ गुलाम कंबो मां शाहिद रशीद असांजी यादि कंदे लिखियो माणियो, कोई पुछ ॾेवे मेरे साहिबा को, मेरी जान छॾण दा क्या गिनसो। कोई पुछ देवे मेरे साहिबा को, मेरी जान छॾण दा क्या गिनसो। तुसी प्यार दा मुल भी लाउंदे हो, साको प्यार करण दा क्या गिनसो। तुसां कलियां भी ते मरना है, तुसां कलियां भी ते मरना है, साडे नाल मरण दा क्या गिनसो। हर एक नूं संगत वंडेंदे हो, साडे नाल फिरण दा क्या गिनसो। तुसी हसदे सोहणे लगदे हो, हर वार हसन दा क्या गिनसो। तुसी हसदे सोहणे लगदे हो, हर वार हसन दा क्या गिनसो। हिक करम करो मेको मार ॾेवो, सरकार करम दा क्या गिनसो। तुसां याद आंदे रहंदे हो, दसो आप आवन दा क्या गिनसो। मेरे साहिबा नूं की भाव गिनसो, मेरी जान गिनन दा क्या गिनसो। मेरे साहिबा नूं की भाव गिनसो, मेरे जान गिनन दा क्या गिनसो। असां दिल दा हाल सुनावना है, साईं हाल सुनन दा क्या गिनसो। असी डुब गया तुहाडे इश्के विच, साकूं बाहर कढण दा क्या गिनसो। मेरे दिल दे मुर्शद ढोल पिया, मेरा हथ फड़न दा क्या गिनसो। मेको पुछ दिए तन्हाई मेरी, मेको नाल रखन दा क्या गिनसो। कोई पुछ देवे मेरे साहिबा को, मेरी जान छॾन दा क्या गिनसो। मोहबतों साईं शाहिद रशीद साहब तव्हां शाकिर शजाव आबादी जो बहितरीन गज़ल असां सां वंड कयो। मोहबतूं साईं तव्हांजो। तव्हां असांजे मौजूद उस्ताद साईं अब्दुल रशीद कंबो साहब जा फर्ज़ंद, तव्हां असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो, तव्हांजो मोहबतूं असां लाइ एज़ाज़ जा। फयाज़ ख़ासि करे असां यादि कयो। मुर्तज़ा नोड़ियो तव्हां लिखियो आहे, गज़ल जे लिखां थो त रोई पवां थो। गज़ल जे लिखां थो त रोई पवां थो, कलम जे खणां थो त रोई पवां थो। आ धरती असांजी सदाई ॾुखनि में, जॾहिं मां ॾिसां थो त रोई पवां थो। रहम कर ख़ुदा तो असांजे वतन ते, दुआ भी घुरां थो त रोई पवां थो। दुआ भी घुरां थो त रोई पवां थो। मञूं था ख़ताऊं असांजूं ई आहिनि, गुनाह पिणु मञां थो त रोई पवां थो। मुर्तज़ा नोड़ी जो अखर हर अघाए तूं, उमेदूं रखां थो रोई पवां थो। अलायद करे मां खां सरदार अज़ीज़ ला ज़बरदस्त प्यारा लिखी यादि कयो। बेद कुर्ब सां तव्हांजो हाफ़िज़ ज़फ़र अली सदा सलामत जो प्यारा। मोहबतूं साईं तव्हांजो तमामु असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो ऐं आवाज़ सफ़र जो हिसो थिया। हाफ़िज़ साईं तव्हांजो मोहबतूं असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। कड़ियो गैमर खां असांजे पहिरीं प्यार दो अली हसन मेहरी लिखियो, चांडोगे रात में लाजवाब प्रोग्राम साण करे लिया पाईंदड़ महबूब जहिड़ो आवाज़ सच पुछी सनाला भा।
अॼु सारणियूं जाॻे पियो के यादूं रूह पाताल में लही पियूं। तुंहिंजे प्रोग्राम में धरती धणी जा दर्द, महबूब माण्हुनि जे रंज रुसामनि जहिड़ियूं सिटूं, शाइरियूं, नज़म, गज़ल, गीत सभु साह में सांधण जहिड़ियूं। जसलाई महबूब मोहब्बतूं महबूब साईं, तव्हां बि असां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो ऐं तव्हां जहिड़नि प्यारनि दोस्तनि सां आवाज़ बदम जा समूरा रंग आहिनि ऐं आवाज़ बदम जा समूरा रंग, समूरो चाहतूं, समूरा प्यार तव्हां सजण जे नाम। बदम में हिकु ॿी पेशकश मुर्तज़ा नोड़ियो ॻोठ बका नोड़ियो खां तव्हां लिखियो आहे, काल तोखे सिंध पनाह ॾिनी, अॼु सिंध विराइण चाहीं थो। काल तोखे सिंध पनाह ॾिनी, अॼु सिंध विराइण चाहीं थो। तो सीनू चेरे सिंधूअ जो नओं सूबो ठाहिण चाहीं थो। तो मुनकर पंहिंजी मिटीअ जो सो मुंहिंजो थींदे कीअं भला, आउं ॼाणा थो इन नगरीअ खे तूं बर्बाद बणाइण चाहीं थो। मूं मुहरम सम्झी मान ॾिनूं तो वेरी बणिजी वार कयो, तूं कातिल आहीं क़ौमनि जो हित कुंदर कुआइण चाहीं थो। तो ॼार फिटाकर साज़िश जाही शाह सचल जी धरती आ, तो सा तोखे साड़े नास कंदी जा बाह लॻाइण चाहीं थो। कुदरत जे ठाहियल नक्शे खे तक़सीम करण जी ॻाल्हि करे छो पंहिंजी हस्ती मस्तीअ खे तूं पाण मिटाइण चाहीं थो। भल रंग मटाई केॾा तूं पर तुंहिंजी चाल सुञाणो था, सा रास न ईंदई जीवन में जा रांदि रचाइण चाहीं थो। मूं कौलो ॿुधो आहे गांधीअ जो, जे तोखे आ गदार सॼो, हिकु वार वरी छो दामन ते सो दाग़ लॻाइण चाहीं थो। मुफ़्तो साईं तव्हांजो, तव्हां हिन शाइरी में मुर्तज़ा नोड़ियो पंहिंजो नालो लिखियो आहे। कोशिशि करे ॿिए जी शाइरी में पंहिंजो नालो न लिखंदा कयो, पंहिंजी तख़लीक़ आहे पंहिंजे नाव कंदा कयो। मुफ़्तो तव्हां सां यादि कयो ऐं फयाज़ ख़ासि के लिए हारून ऐं फ़हीम सरताज सां यादि कयो। बेहद क़ुर्ब सां तव्हांजा असांजी मौजूदु उस्ताद साईं अब्दुल रशीद कंबो बिन आवाज़ सफ़र में गॾु गॾु मुफ़्तो साईं अब्दुल रशीद तव्हांजा क़ुर्ब तव्हां सां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त ग़ुलाम अहमद लुटर सां यादि कयो, बेहद क़ुर्ब सां तव्हांजा तमामु असां लाइ वक़्तु करियो। अब्दुल अज़ीज़ बलोच असां सां गॾु मुफ़्तो साईं तव्हांजो तमामु असां लाइ वक़्तु करियो, असां यादि कयो तव्हांजी मुफ़्तो असां लाइ वॾो एज़ाज़ु। पुराणो लिसनर साथी पहिरीं प्यारो दोस्त अब्दुल जमाल जंझी इलाही वक़्त खां पोइ अॼु असांखे यादि कयो हिन आवाज़ सफ़र में। असां दिलों दिलि तव्हांजा थोराइता आहियूं। अलाए केतिरो वक़्तु गुज़री वियो आहे जमाल साईं, तव्हांजो को बि सन्हो को बि सिक भरियो मैसेज असां ताईं न पुॻो आहे। असां सारे तव्हांखे निहारियोसीं पर तव्हां असांखे ॻोल्हे कोन लधा, पर अॼु आवाज़ सफ़र में तव्हां आया आहियो। तव्हांजूं मुहबतूं असां लाइ वॾो एज़ाज़ु आहिनि। तव्हां अलाए कंहिंजी चूंड कई आहे। रुॻो आहे राति जे मौसम थकल आहे थाक थुहर जो, रुॻो आहे राति जी मौसम थकल आहे थाक थुहर जो। गहर में ॻोठ जो मंज़र, गिले में पियो घुमे राकास, सितारा सोग जो मंज़र। तनाई जी तिखी ॿेड़ी पियां थो ज़हर जोबन जो, निसोरो कहर जोबन जो। वटियां पियो ख़्वाब जो वाहण तस्वर खट जीवन जो, ॿरे पियो हाऊं ते फानोस लिंगन में सिज जो लियो। न को आहे चंड सहरा ते न को मंदर अंदर ॾियो, रुगो नीरग निगाहुनि जा अखियुनि जे ढंढ था ॻोल्हनि। पीअनि था प्यार जो पाणी वसल जी वंड था ॻोल्हनि, पीअनि था प्यार जो पाणी विसल जी वंड था ॻोल्हनि। ॿुधायो किथे आहीं पखियुनि जी किरत जहिड़ी तूं, ॿुधायो किथे आहीं पिरे जी मुर्क जहिड़ी तूं। असांखे जीअं उॾोड़ियो तो वरी कॾहिं सिबिया न आहियूं, अञा कंहिंजा थिया न आहियूं, अञा कंहिंजा थिया न आहियूं। बदीन शहर खां रावल लतीफ़ कलोड़ो अबा किथे अलाए किथे आयो साईं ॻोठ पंहिंजे मलकाणी शहर जी मुफ़्तुनि जो तव्हां सां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजी मुफ़्तूं असां लाइ एज़ाज़ जीअं अब्दुल अज़ीज़ खोसो घणी तइदाद में प्यार मोकिलण असां बेहद थोराइता। ऐं रावल लतीफ़ कलोड़ो लिखियो हीअ फ़ोटो वारा ख़तरनाक अथई साईं, बिल्कुलु ख़तरनाक माण्हू ई पंहिंजा दोस्त हूंदा आहिनि। ऐं तव्हांजो मुफ़्तुनि जो तव्हां सां यादि कयो, असां लाइ वक़्तु करियो। ॻोठ बका नोड़ियो खां ग़ुलाम मुर्तज़ा नोड़ियो लिखे थो, ग़ुलामी जो गानो गली मां टोड़े, आज़ादी जो हलबो लिबास ओढ़े। ग़ुलामी जो गानो गले मां टोड़े, आज़ादी जो हलबो लिबास ओढ़े। हाणे हलबो त हलबो सीनू ताणे, रस्तनि ते अचबो मुछ वकोड़े। छो छा लाइ पिया सख़्तियूं सहूं, छिरकनि जो छॾियो छेरूं छोड़े। केर थो कंहिंजो हिंदोरो लोॾे, सट ॾेई उछलबो वक़्तु थोड़े। अज़म पंहिंजो पुख़्तो आहे ऐं पुख़्तो रहंदो, कोन मुकरी वञिबो मोह मोड़े। धरती जे सट ते मुर्तज़ा नोड़ियो
हाली मक़तल समारबो तिखो डोड़े। रज़ाक दलवाणी तव्हां लिखियो आहे त मूं क़ब्रस्तान में उन्हनि माण्हुनि जूं बि क़बरूं ॾिठियूं आहिनि जेके पंहिंजे हक़नि लाइ उन करे न विढ़िया त किथे मारिजी न वञो। बिल्कुलु साईं, मौत त बरहक हूंदो आहे, पर पंहिंजे हक़नि जी हासिला लाइ जस्तजू करण बि बिल्कुलु ज़रूरी आहे। अब्दुल अज़ीज़ खोसो तव्हां लिखियो आहे अखियुनि सां इज़ार थी वियो, ॼण तीर दिलि जो पार थी वियो, हुया ॿ किनारा दरिया जा जिन जो कश्ती सां पाण में तकरार थी वियो। छॾ तूं
दुनिया में रही दिल पर दम इश्क जो भरबो दिल की थी के तुझे महबूबन सां अखियूं अखियुनि में मिलाए जवानी मल्हाइण जी मुंद में असां अखियूं रोआड़ियूं आहिनि। गुल पनखड़ियुनि जहिड़े जोबन खे पिरे पोलारनि जे ख्वाबनि लाइ उजाड़ियो आहे। ऐं धरती गवाह रहिजा तुंहिंजे आज पे लाइ असां रोलाक बणिजी रातिनि जी छातियुनि ते आज़ादी जूं तमनाऊं खणी जाग जो जाग समुंड ताते अखियूं रत कयूं आहिनि। असां कलम खे कराए खां झले ज़ोरी सच लिखराए चपन त हवा में उॾारियो आहे। हर साह में सुर्के में तुंहिंजो नाव पचारियो आहे। सच सूरी ते चढ़ी वरजायो आहे ऐं सिंध असां हर जनम में तुंहिंजो सॾायो आहे। सच सूरी ते चढ़ी वरजायो आहे ऐं सिंध असां हर जनम में तुंहिंजो सॾायो आहे। ही फटका ही पथरा ही गैसन गोला सभु सहंदे वए धरती असां तोसां निभायो आहे। प्रोग्राम सजण जे सार में हिकु दफ़ो वरी तव्हां सजणनि खे भलीकार जिन्हनि दोस्तनि असांखे हाणे जॉइन कयो उन्हनि जा कुर्ब तव्हां सां यादि कयो। रावल लतीफ़ तव्हां बदीन खां लिखियो आहे बसि पार त यार मुफ़्तूं साईं तव्हां अखियुनि ते तव्हां सां यादि कयो तव्हांजो मुफ़्त असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। ॻोठ गुलामंद कंबो खां शाहिद रशीद कंबो लिखे थो सुकरातनि सां कुर्ब रखियो हो अहसासनि खे ज़हर मिलियो हो। सुकरातनि सां कुर्ब रखियो हो अहसासनि खे ज़हर मिलियो हो। कुंवारियुनि जहिड़ा ख्वाब खयां हा कुंवारियुनि जहिड़ो शहर मिलियो हो। बद पयल को तंदूर बणियो हो हर पल को तंदूर बणियो हो। बद पल को तंदूर बणियो हो हर पल को तंदूर बणियो हो। दिलि जी तनाई जे बुत मां सरमंद वांगे खून गड़ियो हो। कारी राति के सूर इहो आहे सुञ में तुंहिंजो वास टिड़ियो हो। बादल ओढे आए हुए तूं गमन खे तुंहिंजी मुर्क तड़ियो हो। बादल ओढे आए हुए तूं गमन खे तुंहिंजी मुर्क तड़ियो हो। कई रातूं कारियूं आयूं इश्क न पोयां पेर धरियो हो। चांडो किंजा ज़ुल्फ़ चुमिया हा तारनि दिलि ते दीप रखियो हो। ओजा गंजा रंग ना हा दर्दन दिलि जो ॻोठ छॾियो हो। ओजा गंजा रंग नवां हा दर्दन दिलि जो ॻोठ छॾियो हो। ज़ख़्मनि ढकजी निंड कई हुई मुर्क गुलनि खां रक़्स सिखियो हो। हा पर जग खे रूह किथे हो ॾुख ते पंहिंजो पंधु खुटो हो। राबे लंजी रुत खां अॻु में तुंहिंजो मुंहिंजो साथ टुटो हो तुंहिंजो मुंहिंजो साथ टुटो हो। म्यांदा त अलाए कहिड़े माउ खां वाह वाह लिखी यादि कयो बेहद कुर्ब सां तव्हांजा इनायत मेरी घणी तइदाद में प्यार मोकिलिया तव्हां लिखियो मुफ़्तूं सना ऐं ज़ेब लगारी मुफ़्तूं सां तव्हांजो तव्हां बि असां यादि कयो असां लाइ वक़्तु करियो तव्हांजो मुफ़्त असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। एहसास ख़ासि करे वीरावा नगर पार कर जी नगरी मां तव्हां सां यादि कयो बेहद कुर्ब एहसास साईं तव्हांजा कुर्ब असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि तव्हां बि असां यादि कयो। ॻोठ भावलो को लिखा हर्षिंग हिरानी लिखे थो कभी हमसे भी दो पल की मुलाकात कर लिया करो क्या पता आज हम तरस रहे हैं कल तुम ढूंढोगे। वो यादें ही क्या जिसमें तुम न हो और वो तुम ही क्या जिसमें हम न हो। मुफ़्त सां तव्हांजो तव्हां सां यादि कयो असां लाइ वक़्तु करियो तव्हांजा हाणे मां प्यार पसंदि अखियुनि ते ऐं नूरामन चांजो माशाला लिखी यादि कयो मुफ़्त नूरामन साईं तव्हांजा वॾा वॾ तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो असां यादि कयो तव्हांजो मुफ़्त मान लाइन। इश्क ऐं मुश्क क़ैद नथा थी सघनि ॻाल्हि इहा बि अची हुजरी पर धौरे खीर जहिड़ो इहो बि सच आहे त असांखे दर्द जे दर्दनि ॻारायो आहे। काती हेठां कंध आहे अञा बि अॻिते पंध आहे काती हेठां कंध आहे अञा बि अॻिते पंध आहे मंज़िल असांजी ओपरी न आहे मंज़िल असांजी सिंध आहे। धरती जहिड़ा दर्द असांजा ऐं अवांज हवाउनि जे नज़र थी चुका ऐं पइजी चुको आवाज़ बज़म पछाड़ के पंध में पछाड़ को पंधा प्यार थी वञे निमाणी नाज़न भरी का न्यार थी वञे पंध प्यार जे तां वार जी वयासीं खिलंदे मोकिलाईंदे खिकार थी वञे। प्रोग्राम जे पछाड़ के पंध में असांजे बहितरीन दोस्त आर जे मोहम्मद ख़ान महरी हाट एफएम बदीन जे बहितरीन कंपेयर असां यादि कयो अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी वालेकुम सलाम मोहम्मद ख़ान महरी साईं तमामु असां यादि कयो असां लाइ वक़्तु करियो तव्हांजा हाणे प्यार बि असांजे अखियुनि ते ऐं मीर नवाज़ राजो तव्हां लिखियो आहे
आरजे मीर नवाज़ राजो भुगड़ा मेमण बदीन खां जानी मोहब्बतूं आरजे साईं तमामु बस लाइ वक़्तु ॾियो साईं यादि कयो ऐं मलकानी शरीअ मागर मां अब्दुल वाहिद लॻारे साईं यादि कयो बेद अब्दुल वाहिद लॻारे साईं बेद कुर्बत तमामु साईं यादि कयो असां लाइ वक़्तु करियो तव्हांजो मोहब्बतूं बस लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। प्री प्यारो दोस्त आरजे मोहम्मद खान मेरी तव्हां लिखियो आहे प्यारा नेट जो मसइलो आहे मोहब्बतूं साईं तव्हांजो तव्हां नेट जे मसइले में बि साईं यादि कयो माविया अकबर लॻारी मलकानी शरीफ़ मागन मां साईं यादि कयो बेद कुर्ब साईं तव्हांजा तव्हां बस लाइ वक़्तु करियो साईं यादि कयो तव्हांजो मोहब्बतूं बस लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। अनाज जी जंग कान्हे का बका जी जंग जारी आहे अनाज जी जंग कान्हे का बका जी जंग जारी आहे अवां जी दीद दाॻीअ खां समूरी सिंध बाग़ी आहे जबल ऐं ॿेट ते कब्ज़ा असांजे पेट ते कब्ज़ा करे गासिब गदारनि सां असांजे पेट ते कब्ज़ा रखनि था दास दारोगा सुबुह जे साह ते पहिरा सॼे दरिया ते पहिरा मुहाणा मोह लिकाइनि किथे लयनि लाह ते पहिरा अगरि बस पुॼे हुनजो त ॾियनि मींहं ते पहिरा असांजे नींहं ते पहिरा अगरि वस पुॼे हुननि जो ॾींहं ते पहिरा असांजे ॾींहं ते पहिरा वराए सिज ते चादर ॾींहं ते पहिरा असांजूं सभु सविताऊं अव्हां जे शान खां ऊचियूं अव्हां जे मान खां ऊचियूं असांजूं सभु सविताऊं अव्हां जे शान खां ऊचियूं अव्हां जे मान खां ऊचियूं अव्हां जे दान खां ऊचियूं बठीअ में बाहि भड़के थी चवे थी फ़ैसिलो थींदो अव्हां जो अॼु बिलो थींदो अकेलो आऊं थींदुसि जे भिटाई भर झलो थींदो अनाज जी जंग कान्हे का बका जी जंग जारी आहे बका जी जंग जारी आहे। रात जी रवानगी सां गॾु इन ताईं असांजो आवाज़ बज़म बिल्कुलु पछाड़ के पंध में पहुची चुको ऐं पछाड़ के पंध में सिकंदर लॻारी बि असां यादि कयो अब्दुल वाहिद लॻारे असां लाइ वक़्तु करियो नूर रहमान चांडियो वाह कुदरत रब करीम लिखी यादि कयो माविया अकबर लॻारे सां यादि कयो आरजे मोहम्मद खान मेरी बि असां लाइ वक़्तु करियो तव्हां सभिनी जा कुर्ब तव्हां साथ ॾिनो तव्हांजो मोहब्बतूं असां लाइ वॾो एज़ाज़ आहिनि। इन ते पंहिंजे प्रोग्राम सजण जे सार मां मशीन सहकारी साथी अलाह बचायो बुलाणी सां गॾु पंहिंजे मेज़बान सनाउल्ला शेराणी खे मुर्की ॾींदा मोकल घटाऊं घाट ते छायूं असांजो पंधु पूरो थियो वञूं विश्राम जे ख़ातिर अव्हां जे प्यार तां प्यारा वञूं था पाण वाहिरे पखी यादूं उॾी आयूं असांजो पंधु पूरो थियो घटाऊं घाट ते छायूं असांजो पंधु पूरो थियो मोकिलायूं था दिलियूं गॾु। संभालिया तो माण्हू अखे माण्हू अदिल सां इन्हीअ